असां असल जलो कर असांजी जन्मभूमि ऐं पाण आरफ खान जी इन मिटीअ में पैदा थियो आहियां। ऐं हालात इहे थिया त रस्ता रोड न हुआ ऐं मेडिकल जे लिहाज़ सां पढ़ाई जे लिहाज़ सां मजबूरन असां शिफ्ट करे हलिया वियासीं थाणे बुला खान। उन दौरान छा हुआ विच में असांजी मदर फौत थी वई, पोइ हुआसीं नंढड़ा पंहिंजे पीउ सां गॾु पोइ ॾेढ लाल हलिया वियासीं। पर आहियूं माना हिन एरिया में असांजे वॾनि जे हिसाब सां सम्झूं था त 800 सालनि खां वधीक हिस्ट्री ॿुधाए थी त असीं हिन आरफ खान जी ज़मीन में रहियल आहियूं। रिश्तो असांजो जेको नातो हो सो त रहियो आयो, असांजा वॾेरा असल खां वठी वॾेरा आहिनि, अॼु ताईं वॾेरा असांजा इहे ई आहिनि। वॾेरा असांजा ब्राह्मण साहिब रहिया आहिनि ऐं असांजो अलहमदिल्ला पाण में मोहबत ऐं प्यार जेका हमेशह क़ाइमु, मरणूं शादी गमी दुख सुख में असीं रहिया आहियूं गॾु, हिन सां आहियूं गॾु। बाक़ी हूअं असांजी जेको कारोबारी लिहाज़ सां सो असांजो सॼो कमु रहियो ॾेरेलाल स्टेशन सां। सियासी लीडर असीं आहियूं कोन, MP MLA असीं आहियूं कोन, असीं आहियूं सोशल वर्कर। तो जिते हूंदा आहियूं सोशल वर्कर लिहाज़ सां असांजो कमु आहे त सोशल एक्टिविटीज़ कंहिं ग़रीब जो भलो थिए, कंहिंजो कमकार थिए, उन लाइ त असीं अॼु हाज़िर आहियूं, सुभाणे बि हाज़िर आहियूं। पोइ किथे बि हुजे, बुला खान हुजे, अहमद खान हुजे, सरी हुजे, मॉल हुजे, उते असीं हलिया वेंदासीं। को बि कमकार थियो, पैसा नाइजाजी थींदी, कंहिंखे तकलीफ़ पहुचंदी त उते पहुची था वञूं। बाक़ी त ॿियो असां सियासी माण्हू त आहियूं कोन, असीं सम्झ हिकिड़ा आहियूं इहो माना सोशल माण्हू, सोशल एक्टिविटी लिहाज़ सां असीं गॾु